पहिरियों दर्जो सबक 6 असांजा लोकनाच। लोकनाच असांजे तहज़ीब जो अणवंडियो हिस्सो आहिनि। उन्हनि में सादगीअ सां गॾु मौज, मस्ती ऐं कशिश हूंदी आहे। असां सिंधियुनि जा अनेक लोकनाच आहिनि। झिमिर ऐं छेॼ सभिनी खां वधीक मशहूरु लोकनाच आहिनि। झिमिर ज़ालुनि जो लोकनाच आहे। शादीअ या ॿिए कंहिं ख़ुशीअ जे मौक़े ते औरतूं झिमिर हणंदियूं आहिनि। सांझीअ जे वक़्तु या राति जो ओड़े पाड़े जूं औरतूं गॾु थींदियूं आहिनि। झिमिर विझंदड़ औरतूं विच में गोल घेरो ठाहे वेंदियूं आहिनि। ॿियूं औरतूं थाल, ढोलक ऐं ताड़ियूं वॼाईंदे लाॾा ॻाईंदियूं आहिनि। उन्हनि जे विच में सुर ऐं ताल ते झिमिर विझंदड़ औरतूं नचंदियूं ऐं ॻाईंदियूं आहिनि। उन्हनि जे नचण जी अदा मन मोहे छॾींदी आहे। इन रीति झिमिर सुर, ताल ऐं नाच जो अनोखो संगम आहे। छेॼ मर्दनि जो नाच आहे। कंहिं बि ख़ुशीअ जे मौक़े ते मर्द हणंदा आहिनि। कुझु मर्द हथनि में ॾौकला ऐं रेशमी रुमाल झले गोल घेरो ठाहे बीहंदा आहिनि। उन्हनि जे विच में या पासे खां दुहिलारी दुहिल वॼाईंदा आहिनि। शरनाई वारा शरनाइयूं वॼाईंदा आहिनि। उन सुर में, ताल ऐं जोश ते सभु छेॼारी ॾोकले सां ॾोकले हणंदे ऐं गोल घुमंदा नचंदा आहिनि। चौतरफ़ बीठल माण्हू छेॼ जी मौज माणे झूमंदा आहिनि ऐं घोरूं घोरींदा आहिनि।